नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे चोटियारियो मां ख़बर ॾींदा हलूं त चोटियारियो भरिसां नए केनाल मां निकिरंदड़ साहड़ पीर शाख ते अमलदारनि जी लापरवाही सबब ऐं गुंजाइश खां वधीक पाणी छॾण करे 1 महीने दौरान ॿियो गैर आबाद पियल ज़मीन में मुंड वटां 15 फुट गारो पइजी वियो, जॾहिं त आस पास जे आबादगारनि जे इतला ते आबपाशे अमलदारनि शाख जो दरवाज़ो बंदि करे 1 कलाक जी कोशिश बाद घारो ॿधी वरितो आहे। होॾां गुज़िरियल काफ़ी अरसे खां साहड़ पीर शाख जी खाटी न थियण करे घारा पवण रोज़ जो मामूल बणियल है। हिन सिलसिले में आबादगारनि एहतिजाज कंदे चयो त शाख जी खाटी जा ईंदड़ पैसा करप्शन जी नज़र थी वञनि था। शाख मां गंदगाह हुअण करे घारा पयनि था। होॾां एसडीओ इरिगेशन कांतेश कुमार सां बार बार राब्तो कयो पर कॉल अटेंड न कई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।